मोहम्मद अली खटक साहब जेका 3 सालन खां बाह ते पंहिंजी कारी पट्टी ॿधी कठे ज़िले जी जेका तबाहशुदा तइलीम आहे उन ते हिकिड़ो अनोखो एहतजाज कराईंदो पियो अचे। अॼु 21 सेप्टेम्बर ते 3 साल मुकमल थिया आहिनि। उन 3 साल ते अॼु मोहम्मद अली खटक प्रेस क्लब मकली जे साम्हूं तइलीम जो कमयाब बंदि कयो। ब्लैक डे जे ॾींहं जे अॼु हिते हिकिड़ी नंढी बुनियाद रखियो आहे। अॼु उन ते अलामती भुख हड़ताल ते वेठो आहे। अॼु मोहम्मद अली खटक सां गॾु मला इतिहाद जा सरबराह ॾाढा आदम गंदरो ऐं उन सां गॾु रिंद क़ौमी इतिहाद जा सरबराह वहीद रिंद साहब हिते इन कैंप में मौजूदु आहिनि। उन सां गॾु समाजी कारकुन लाल खान जमारी साहब, अली हसन साहब हिते मौजूदु आहिनि। असां जेका 3 साल जदोजहद तइलीम ते जेका मोहम्मद अली खटक कई आहे उन ते असां मोहम्मद अली साहब खां पुछंदासूं त मोहम्मद अली साहब जी इहा जदोजहद केतिरी कामयाबु वई आहे ऐं अञा केतिरी जदोजहद करण जी ज़रूरत आहे। जी मोहम्मद साहिब। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनि खां पहिरीं तव्हां अकबर जलवानी साहब ऐं हिते वेठल मूंसां तॾहिं ते वेठल जेका ॾाढा आदम गंदो साहब वहीद जमारी साहब ऐं ॿिया दोस्त उन्हनि शुक्रगुज़ार आहियां। ताकि जेको मुंहिंजो इहो एलानियल ब्रेक डे हो सुबुह जो 10-11 बजे खां हिन जॻह ते मौजूदु हुउसि, पर ईंदड़ माण्हू तमाशो त ॾिसंदा रहिया, बल्कि 2-3 माण्हू हुते किरी बि विया ऐं चोट ऐं शिरको बि हणी विया त तव्हां ई छा थो करे। पर वरी बि ॾाढा आदम गंदरो साहब जो वॾो मशहूरु आहियां, जेको पंहिंजी तमामु घणी मसरूफ़ियात जे बावजूदु न सिर्फ़ु हिते वेठो बल्कि बिल्कुलु ॿियनि दोस्तनि खे बि फ़ोन कयूं त हिकिड़ो वॾो काज़ असांखे ॾियणु खपे। हीअ गुज़ारिश इहा आहे त जेको सोशल मीडिया ते हींअर अकबर जलवानी साहब उनखे लाइव हलाए रहियो आहे ऐं इलाही सारा दोस्त उनखे ॾिसी रहिया आहिनि, त इन में कोई शक कोन्हे त सोशल मीडिया हींअर वॾो हिकिड़ो ताक़तवर टूल आहे। जेको असांजो प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे हुन खां बि इहो सोशल मीडिया इलाही वधी वियो आहे। तव्हां वॾो इन ते शुक्रगुज़ार आहियां त इहा सोशल मीडिया जे थ्रू सॼी दुनिया में मुंहिंजो आवाज़ु वञी रहियो आहे। थोरो तव्हांखे बैकग्राउंड ॿुधायां थो पंहिंजे एहतजाज खे जारी रखण जो। गुज़ारिश इहा आहे त 2013-14 जे अंदरि हिकिड़े मुस्तनद इदारे हिकिड़े सर्वे पेश कयो। उन सर्वे जे मुताबिक़ उन्हनि ॿुधायो त पाकिस्तान में जो 145 ज़िला आहिनि उन में ठठो 131 नंबर ते रैंकिंग में आहे, एतिरी उनजी मयार लो आहे। ऐं सिंध में जेको 31 या 32 ज़िला आहिनि उन में ज़िलो ठठो 27 नंबर ते बीठो आहे, एतिरी उनजी रैंकिंग छो लो थी। उन्हनि जी वजूहात बि उन सर्वे ॿुधाई। हुन सर्वे ॿुधायो त 600 खां वधीक स्कूल आहिनि टटे ऐं सुजाल में जेको तालाबंदी जा शिकार आहिनि ऐं जेका स्कूल खुलियल आहिनि सो हुन में बि को पुरसानी हाल कोन्हे, को बि हुन में इंफ्रास्ट्रक्चर बुनियादी सहूलियात कोन्हे, को बि मयार कोन्हे। तंहिं करे ठटे ज़िले जो एतिरो हाल थी वियो ऐं उहो ठटो जेको माज़ी में इल्म जो मर्कज़ हो, सॼी दुनिया खां वॾा वॾा बादशाहनि जा पुट औलाद हिते पढ़ाईंदो, उन ठटे जो एतिरो बुरो हाल आहे। असां परे नथा वञूं, असां इन मकली हेडक्वार्टर जी ॻाल्हि कयूं था जिते पूरे सरकारी मशीनरी DC SP ऐं तालीम खाते जा दफ़ातर हिते मौजूदु आहिनि। हुननि शहर जे अंदरि इन मकली जे अंदरि जो हाई स्कूल मकली हिते आहे जंहिंमें आउं पाण मैट्रिक कई आहे, हुनजी 4 दीवारी किरी पई आहे। हुनजे 5-6 साल पहिरीं मंज़ूर थियल टेंडर में जेको हुनखे नई इमारत मिली उहो रोलड़े जो शिकार आहे, ठेकेदार हुनजा पैसा खाई भॼी वियो आहे। इहो ई हाल हिते जो पब्लिक स्कूल, हिते जो प्राइमरी स्कूल ऐं मकली जे आसे पासे में जेका नंढा नंढा ॻोठ आहिनि, गंदरा ॻोठ हुजे या मोहम्मद हुसैन खुश्क ॻोठ हुजे या होॾा भुरई ॻोठ हुजे या हेॾा नारेजा ॻोठ हुजे, पासे में जेका ॻोठ आहिनि उन्हनि स्कूलनि में उन्हनि जे ॻोठनि में मौजूदु स्कूलनि जो को पुरसानी हाल कोन्हे। त हीअ हिकिड़ी तस्वीर आहे जेको असांजे ठटे जी असांजी सिंध जी आहे। तंहिं ते मुंहिंजो ऐलान कयो त इन ते हिकिड़ो एहतजाजी अमल कंदुसि। जेका दोस्त मूंखे खिलनि था चवनि था त पटी बदलण सां छा थींदुसि, उन्हनि खे चवंदुसि त तव्हां मुंहिंजे रिकॉर्ड ॾिसो त वॾी वॾी सियासी शख़्सियतनि खे बि तव्हां ॾिसंदा उन्हनि जे हथनि ते कारी पटी हूंदी। हिते असांजे ज़िले ठटे जे पीपल्स पार्टी जे जनरल सेक्रेटरी मकली सां तालुक़ रखंदड़ साईं महमूद आलम शाह जेको बेशक हिकिड़ो तमामु प्यारो माण्हू आहे ऐं हिकिड़ो नौजवान क़यादत आहे, उनजो हिकिड़ो फोटो मूं फेसबुक ते ॾिठो त हुनखे कारी पटी ॿधी पई हुई, पोइ हुनजो मुतालबो लाइट जो या ॿिए जो, पर हुनजी कारी पटी जो फोटो मूं ॾिठो।
ईअं सादिक अली मेमन जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िले सदर आहे उनजे हथ ते कारी पट्टी जो फोटो मोकिलिया पर इन पाण त कारी पट्टी पाइनि था सम्झनि था पर वरी ॿिए के माण्हू जेके कारी पट्टी पाए हर वक़्तु उन्हनि जे साम्हूं अचे थो राति में प्रेसर में जेका तकलीफ़ हुननि जो मौजूदु आहे मिलियो उन्हनि खे इहो अहसासु न थियो त एतिरे वॾे अरसे खां मोहम्मद जी कारी पट्टी वधी आहे ऐं इनजो जेको मुतालबो आहे उहो बिल्कुलु महमूद अला शाह पूरो करे सघे थो हुनजी वालदा एमपी आहे ऐं ख़ुदि सादिक अली मेमन भी मुझे मुतालबो पूरो करे सके थो छो तो उनकी वालदा एम है जेकर ही माण्हू सनसियर थी तो ही ठके न सब बंद स्कूल खोलाए सघनि था ये इलाही सारी ॻाल्हियूं आहिनि ऐं पोइ वो कारी पट्टी जो ज़िक्र कयो त सिंध जो हिकिड़ो नाले वारो क़ौम परस्त लीडर बशीर खान कुरैशी जा भी फोटू मौजूद आहिनि त हुनजे बाद कारी पट्टी आहे ऐं मौजूदा जेका वॾा लीडर आहिनि पाकिस्तान में इमरान खान या सिराजुल हक साहब उन्हनि जे हथनि ते बि कारी पट्टियूं मौजूद थियूं हीउ हिकिड़ो रिवाज है कारी पट्टी बदलने के मुतालबे लाइ त मूं न को पंहिंजी के नौकरी लाइ कारी पट्टी बधी आहे बेशक आउं माशी तौर ते इलाही तंग आहियां मूंखे बि कंहिं सुठी नौकरी ज़रूरत आहे पर न मूं पंहिंजी नौकरी जे लाइ कॾहिं बि एहतिजाज कोन कयो आहे जेको रोज़ी अलाह ॾिए थो हुनखे आउं राज़ी आहियां हाँ बाक़ी सिंध जे अंदरि ऐं टटे जे अंदरि 1.5 लाख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि उन्हनि जे मुस्तक़बिल जे लाइ आउं जंग हलां पियो असां जहिड़ा माण्हू तव्हां जहिड़ा माण्हू पंहिंजे ॿारनि खे प्राइवेट स्कूल में पढ़ाए था वञनि पर पहिरें बंदि माण्हू जंहिंजे लाइ घर में खाइण लाइ अटो कोन्हे हू पंहिंजे ॿारनि खे कीअं पढ़ाए ऐं अॼु अचूं था जेको मूं ब्लैक डे जी बुनियादु रखी आहे अॼु असां 5 माण्हुनि हिते वेही हिनजी बुनियादु रखी आहे ईंदड़ सालनि में सॼे सिंध में ब्लैक डे मल्हायो वेंदो ऐं सॼी दुनिया में मल्हायो वेंदो ब्लैक डे जी शुरूआति में आउं ॾाढा आदम कंदरो वही गुरी अकबर जलवाणी जमारी साहब हिननि जो शुक्रगुज़ार आहियां त हिननि मूंसां बुनियादु रखी आहे 21 तारीख़ खे सर हासिल कुरैशी साहब हिते मौजूदु हो अब्दुल मनान करीम साहब मौजूदु हो हाजी लटकाटीअ साहब ॼाणो हिते मौजूदु हो ऐं अल्लाह तव्हांखे इज़त अती नसीब मेमन साहिबा हिते आई ऐं हिते जेको आहे काजी बशीर हो वाहिद शोरो इन्हनि माण्हुनि खे बुनियादु रखी आहे ब्लैक डे जी असां चंद माण्हू आहियूं को बि वॾी तैयारी शुरू थींदी आहे त चंद माण्हू खां शुरू थींदी आहे इंशाअल्लाह जेकॾहिं अॻिले साल ताईं बि तालीम जी बहितरी आहे हुकूमत नोटिस न वरिता त इंशाअल्लाह उन खां वधीक पैमाने ते मल्हाईंदासीं अॼु इहो एज़ाज़ प्रेस क्लब मकड़ी खे मिले पियो हितां इहा शुरूआति थिए पई ईंदड़ साल इंशाअल्लाह सिंध जे हर प्रेस क्लब जो अॻियां इहो एहतिजाज कंदा रहो ऐं तालीम जो तव्हांजो वॾो शुक्रिया वॾी महिरबानी मोहम्मद अली खटक साहब जंहिं मुसलसल 3 साल खां तइलीम जे तबाह थींदड़ सूरताल ते जदोजहद कंदा पिया अचनि इन ते मला इताद सिंध जे अॻुवाण ॾाढा आदम कंदरो खां असां पुछंदासूं ॾाढा तव्हां मोहम्मद अली खटक जी जदोजहद ऐं ठठे ज़िले जी जेका तबाह थियल तइलीम ते खे कीअं ॾिसो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असां मोहम्मद अली खटक साहब के संस जदोजहद ते सलाम पेश था करियूं सूरत हाल तमामु तालीम जे हवाले सां ख़राबु आहे त हिते काफ़ी स्कूल जेके आहिनि से वॾेरनि जूं वताबूं थियल आहिनि ग़रीबनि मिसकिननि खे लोड़ींदा अचनि पीड़ींदा अचनि उन्हनि जा बचा बि जेकी से बुकुनि ऐं फ़ाक़ा कशीम में हुजनि उन्हनि खे बि तालीम जी ज़ेवर न हुजे इहा हिकिड़ी साज़िश आहे त सिंध जे माण्हुनि खे तालीम खां महरूम रखी उन्हनि जे मथां हुकुमरानी कई वञे पोइ उन्हनि खां सियासी हक़ बि खसियो वञे उन्हनि खां माशी हक़ बि खसियो वञे उन खां जीअण जो हक़ खसियो वञे ताकी हुननि जूं जागीरूं हुननि जा कारोबार हिननि ग़रीबनि जे खून ते हलंदा रहनि तंहिं करे मोहम्मद अली हिकिड़ी तहरीक जो बुनियादु रखियो आहे ऐं असां हुन में हुन सां गॾु आहियूं ऐं इंशा अल्लाह ताला इहा जदोजहद जेका मोहम्मद अली शुरू कई आहे उहा कामयाबु थींदी मन है ॿोड़ा गूंगा हुकुमरान ॾिसनि ॿुधनि ऐं असांजो बाशऊर अवाम बि जागी पवे त असां कॾहिं आज़ादु थींदासीं छा असीं वेंदासीं असांजे बचनि खे तालीम हूंदी हुननि जो उहे राति जो मानी खाई सुम्हंदा या भूखुनि ते हूंदा या असांजा बचा पुञाण ते मजबूर हूंदा तंहिं करे हिन खुशहाल सिंध जा असुल वारस बुख ऐं बदहाली जो शिकार आहिनि तालीम खां महरूम आहिनि तंहिं करे असां मोहम्मद अलीअ खे जस था ॾियूं त हुन हिकु तमामु सुठी जदोजहद कई आहे भरपूर नमूने सां जदोजहद कई आहे इंशा अल्लाह ताला इहा जदोजहद कामयाबु थींदी ऐं हिकिड़ो उहो ॾींहुं ईंदो जॾहिं ग़रीब जो हारी जो बच्चो आला तालीम हासिल कंदो ऐं जेकी ख़ाशनि जा जेकी चङनि जा जेके मोतबर माण्हुनि जा जेके ॿार आहिनि उन्हनि सां बि कॉम्पिटिशन में ईंदो इंशा अल्लाह सोभारो थींदो हीअ गुरबत ख़तमु थींदी हीअ जहालत ख़तमु थींदी हीअ अंधेरो ख़तमु थींदो तव्हां ॿाहिरि जी महिरबानी
ॾाढा आदम गंदरे खां पोइ असां वटि रिंद क़ौमी इत्तेहाद ज़िले जो अॻुवाण वहीद रिंद साहब वेठा आहिनि। भाई साहब, तव्हां मोहम्मद अली खटक साहब जी 3 साल जदोजहद ऐं जेका बिगड़ंदड़ जेका सूरत हाल आहे तइलीम जी ज़िले ठठे खे, उनखे कीअं था ॾिसो? मोहम्मद अली खटक खे मकली जे मिटी मां तइलीम जे लाइ जाखोड़ जे लाइ पहिरीं त रिंद क़ौमी इत्तेहाद जे तरफ़ां सलाम पेश करियूं था। इहो तइलीम जो सुवालु आहे, ज़िलो ठठो अदबी इल्मी ऐं दुनिया जे दर्सगाहनि जो घर हूंदो हो ऐं हितां ई माण्हू डिग्रियूं वठी वॾनि वॾनि मुल्कनि में वञी करे नौकरियूं कंदा हुआ, तरक़ियूं माणींदा हुआ। अॼु सवेरे मोहम्मद अली ॻाल्हि कई, अगरि सिंध जी ॻाल्हि थिए त असांजो ज़िलो ठठो तइलीम जे हवाले सां आख़िरी नंबरनि ते आहे। 27 नंबर ज़िले ठठे जो आहे, जेको ख़ुदि तइलीम, दर्सगाहनि, इल्मी, अदब, सक़ाफ़त जो महवर ज़िलो अॼु अहिड़े हाल में आहे। ख़ुदा थो ॼाणे त हिते हिन ज़िले ते कहिड़े हुकुमरान जी हुकुमरानी हुई, जिन्हनि जा ॿार पंहिंजा त पढ़ी विया, पर हिन ज़िले सां जेको तइलीम सां जेको इन वेदन कयो आहे, जेको ज़ुल्म कयो आहे, उहो तारीख़ जे अखरनि में बि लभी कोन थो सघे। असीं ख़ासि मोहम्मद अली खटक खे जफ़ था ॾियूं, सलाम था पेश करियूं मोहम्मद अली खटक खे, जेको मुसलसल 3 साल ताईं पंहिंजे बांह ते कारी पटी ॿधी हिन ज़िले जे तइलीम जे लाइ हर फोरम ते, हर ॻोठ में, हर स्कूल ते, हर प्रोग्राम में इहो पैगाम खणी वियो आहे त ज़िले ठठे जे तइलीम जो क़त्लेआम बंदि करियो, ज़िले ठठे जे स्कूलनि खे खोलरायो, ज़िले ठठे जे बंदि पियल स्कूलनि खे खोलरायो। जेके गौसड़ू उस्ताद आहिनि, जेके नौकरी सरकार जो कनि था, पघार बि खणनि था, जेके स्कूलनि में नथा वञनि, उन्ही खे ड्यूटी ते हाज़िर करायो। ऐं ख़ासि करे जेके बहिराड़ी जा स्कूल आहिनि, उहो तलको ठठो खोदो हुजे, तलको साकरो हुजे, तलको घोड़ाबारी हुजे, केतली बंदर हुजे। अञा जेको असांजो सिजावल ज़िलो जेको ठठे जो ई हो, उन में बि उहा साॻी सूरत हाल आहे। असां उनजे जदोजहद खे सलाम पेश करण जे लाइ अॼु मकली प्रेस क्लब जे अॻियां तव्हांखे अकबर ज़लवानी ॾेखारे सघंदो त वण जे हेठि काड़े में वेठा आहियूं, त हीउ वण हिकिड़ो ईअं सम्झो हिकिड़ो मैसेज ॾेई रहियो आहे त बहिराड़ियुनि में अॼु बि हिन वणनि जे हेठि अगरि कोई स्कूल हलंदड़ आहे, उहो अहिड़नि वणनि जे हेठि पढ़ायो वेंदो आहे ॿारनि खे, जेके मुस्तक़बिल जा मेमार आहिनि, मुस्तक़बिल जा ख़्यालु रखंदड़ मुस्तक़बिल जा मेमार हूंदा आहिनि, उहे इन वणनि जे हेठि पढ़ंदा आहिनि बहिराड़ियुनि में। ऐं हिकिड़ो परियां पेनाफ्लेक्स लॻो पियो आहे जंहिं ते लिखियो पियो आहे तइलीम जो क़त्लेआम बंदि करियो 21 सितंबर ब्लैक ते। ऐं मोहम्मद अली खटक बीठल आहे। किथे आहे तइलीमी एमरजेंसी? हिकिड़ो कमिरो ठहियो पियो आहे असांजे बहिराड़ियुनि में। शहरनि आहे की हाणे त शहरनि में बि इहा पोज़ीशन आहे जो स्कूलनि जा छित आहिनि ई कोन। ॿार गर्मी निटड़ उस में तइलीम पिराइनि था। अगरि कुझु ॿार अचनि था त उहो निटड़ उस में था तइलीम पिराइनि, उहो कीअं तइलीम पिराए सघनि? इन जे लाइ जदोजहद जेको मोहम्मद अली खटक 3 सालनि खां जारी रखियो आहे, असां उनखे सलाम पेश करण जे लाइ हिते पहुता आहियूं। असीं बाक़ाइदी सां इन सां हर मुमकिन, हर जदोजहद, हर फोरम ते गॾु हूंदासीं। असां पंहिंजे हिन हुकुमराननि खे जाॻाईंदासीं जेके ज़िले जा हुकुमरान आहिनि। हिते ज़िले चेयरमैन आहे, उनखां पोइ जेके ज़िले जा हेठि उहिदेदार आहिनि, जेको DC साहब आहे, EDO एजुकेशन आहे, DO आहे, ऐं जेके ज़िले सां वाबस्ता आहिनि उन खां मथां वज़ीर आला सिंध खां बि इहो मुतालबो कंदासीं, वज़ीर तइलीम सिंध खां मुतालबो कंदासीं, हिते जे MPA MLAज़नि खां मुतालबो कंदासीं, ऐं पूरे पाकिस्तान जे तइलीम जा जेके रूह रवां इदारा आहिनि ऐं जेके
सोशल सियासी तंज़ीमूं उन खां मुतालबो कंदासीं त बराए महिरबानी खुदारा ज़िले ठके जे तइलीम ॾांहुं तवजो ॾियो, ज़िले ठके जे मुस्तक़बिल जे ॾांहुं तवजो ॾियो, न त इनशाअल्लाह इहा तहरीक हिते न रुकंदी। हाणे इहा तहरीक वॾनि वॾनि शहरनि ताईं पहुचंदी। असांजो बि इहो ई विजन आहे। असीं मोहम्मद अली खटक सां हर मुमकिन हर मोड़ ते गॾु आहियूं। वॾी महिरबानी भाउ वहीद रिंद क़ौमी ताज जा अॻवान जंहिं तव्हांजे साम्हूं पंहिंजे ख़्याल जो इज़हार कयो। हाणे असां वटि हिकु पंहिंजो मुस्लिम लीग नून यूथ विंग जो डिप्टी जनरल सेक्रेटरी सोशल अॻवान लाल खान जमारी साहिब खां असां पुछंदासीं त मोहम्मद अली खटक साहिब जी जेका ही 3 साल जदोजहद कीअं था ॾिसो ऐं तव्हां वटि ऐं तव्हांजे ॻोठनि में ऐं इन ज़िले में तइलीम जी कहिड़ी सूरत हाल आहे? मोहम्मद अली खटक के सलाम पेश करियां तो जिन 3 सालनि खां जदोजहद पंहिंजी जारी रखी आहे। उन खां गॾो गॾु भाउ दलवाणी वहीद रिंद असल में आउं पंहिंजे ॻोठ जी शुरूआति कंदुसि। असल में त असांजो पंहिंजो ॻोठ प्राइमरी स्कूल आहे जेको उन में मूं बि तइलीम पहिराई 1981 खां 2000 ताईं। अॼु उन जी सूरत हाल इहा आहे गवर्नमेंट चवंदी आहे की बाबा असां में तरक़ी अची वई आहे, तव्हांजी नयूं बिल्डिंगूं मास्टर अॼु बि त असांजे स्कूल में जेकी आहे असांजी बिल्डिंग आहे बाक़ाइदे सुठो हालत में आहे। उन खां अलावा स्कूल हिन वक़्तु पॉइंट टीचर न आहे। हिन खां साल अॻु में टीचर हिकु असांखे ॾिनो हुयो सो करण खां ॿुधो न पए। मूं तव्हांजो मुंहिंजो जेको तव्हां असांखे ॿारनि लाइ पढ़ण लाइ को मास्टर ॾिनो आहे जो उहो करण खां ॿुधे नथो, उहो असांजे ॿारनि खे छा पढ़ाईंदो। उन बजाए उहो मास्टर बदिली कराइणो साल खां थियो आहे। बाक़ाइदे स्कूल से बंदा नंढो भाउ आहे तक़रीबन उहो पंहिंजी तइलीम खे पुठिते रखी करे पंहिंजे जदोजहद सां ऐं पंहिंजे ख़र्च ज़ाती ख़र्च सां सुबुह मां 8 लॻे ईंदो आहे। जेको 2 ताईं ॿार स्कूल पढ़ाए तंहिंखां पोइ पंहिंजे घर वेंदो। बाक़ाइदे उन में हर ज़िम्मेवारी पंहिंजी पाण खणे पियो। उन खां अलावा मूं कई मरतबा एप्लीकेशनूं डी.सी. साहिब खे वसारनि एजुकेशन के डिपार्टमेंट खे ॾिनियूं त बाबा ख़ुदा असां मास्टर कोन्हे, महिरबानी करे असांखे मास्टर ॾिनो वञे। उन खां अलावा असांजी बिल्डिंग जेकी आहे उनजी 2 दीवारी कोन्हे। कई सारा मसइला आहिनि उहे हल कया ॾिना वञनि। हो बसि इहे हा तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। अॼु सुठी असांजो को मसइलो हल कोन थियो आहे। उन खां अलावा असांजा सियासी नुमाइंदा जेके आहिनि माशाअल्लाह जिते वञनि था वॾे वॾे जलसनि में वॾियूं ॻाल्हियूं कनि था, पर अॼु सूधी मूं किथे इहो कोन ॿुधो आहे त कंहिं बि कंहिं मसइले ते तइलीम जे हवाले सां या को मसइले ते ॿार जे हवाले सां ॻाल्हायो हुजे त अबा हीउ को छोकिरो या नंढी ॿार 5 साल जो स्कूल नथी पइजे तव्हां मास्तर आहे या बिल्डिंग अॻियां मसइलो मसाइलनि ते असांखे आगाह कयो न। उहा का बि ॻाल्हि कोन्हे। सिर्फ़ु सियासी लेवल ते पंहिंजा मसइला हल करे हलिया था वञनि। बाक़ी अॼु सूधी को मसइलो कोन थियो आहे। उनखे महिरबानी करे ऐं बसि एजुकेशन डिपार्टमेंट के जेके वसारे असांजा आहिनि चेयरपर्सन ऐं डी.सी. साहिबु उनजी अपील कंदुसि त महिरबानी करे जेके ज़िले ठते जा बंदि कयल स्कूल आहिनि इन जी विज़िट कई वञे। विज़िट कई जिते मास्टर न आहिनि उते मास्टर मक़बूल कया वञनि। जेके मसाइल आहिनि उहे हल कया वञनि त उतां जी मसइला हल थियनि ऐं जितां जा ॿार जेके आहिनि उहे तइलीम जी ज़ेर महिरूम न थियनि। उन खां मोहम्मद अली खटक खे आउं सलाम पेश करियां थो। इंशाअल्लाह जदोजहद जारी ते हुनजो असांजो साथ निभाईंदा रहंदासीं। अकबर दलवाणी साहिबु लाइव करे उनजी महिरबानी। दोस्तो आउं इहो ॿुधाईंदो हलां त मोहम्मद अली खटक जेको 3 साल लगातार तइलीम जे लाइ जदोजहद कई आहे, कारी पटी ॿधी ठठे ज़िले ऐं सिंध जी जेका तबाह थींदड़ तइलीम ते हिन शख़्स जेको आवाज़ु उथारियो आहे। पर मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए उन्हनि साञाबंद माण्हुनि खां, उन्हनि लीडरनि खां जेके जिन खे स्टेज मिलंदो आहे त स्टेज छॾण लाइ तयारु कोन हूंदा आहिनि, तइलीम जे लाइ हाय घोड़ा कंदा आहिनि। पर हिन वक़्तु हीउ हिकिड़ो मस्तु मलंग माण्हू उन सां ई चंद माण्हू जेके आहिनि हिन जदोजहद में वेठा आहिनि। वॾे शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त उहे माण्हू दावा न कनि त असां तइलीम खे सुधारण जे लाइ जेको आहे दर्द रखूं था। इहे जेके मांगर मच्छ जा जेके ॻोड़ा था ॻाड़ियुनि उन्हनि मुनाफ़िक़नि खे आउं ईअं डायरेक्ट लाइव कॉल में ॿुधाईंदुसि त इहे मुनाफ़िक़नि वारा ॻोड़ा न ॻाड़ींदा वञो। स्टेज ते चढ़े जेके तव्हां वॾा बुलंद बाब दावा था करियो त असां तइलीम जी भलाई जे लाइ, सिंध जी भलाई जे लाइ असां जेको किरदारु अदा करियूं पिया, तव्हां सिर्फ़ु मुनाफ़िक़ी करियो था। जेकॾहिं तव्हांखे सिंध सां
सिंध जी तइलीम सां, ज़िले ठठे जी तइलीम सां जेकॾहिं हमदर्दी आहे त तव्हां अमली जदोजहद में अचो। हिन किरदारु जेको मोहम्मद अली सिंधी, मोहम्मद अली खटक खे 19 तारीख़ वारे प्रोग्राम में हिते असांजे हिकिड़ो तमामु वॾो नालो मीर मोहम्मद बलोच साहिबु, उनखे चयो हींअर जेका आदमशुमारी आई हुई जंहिंमें मोहम्मद अली खटक हिकु पठाण हूंदे पंहिंजो पाण खे सिंधी सॾायो। असां उनखे खटक न पर असां सिंधी था सम्झूं ऐं हिन जी जदोजहद खे सलाम था पेश करियूं। बाज़ात ख़ुदि आऊं अकबर दलवाणी मोहम्मद अली खटक जी जदोजहद खे सलाम थो पेश करियां, जंहिं मौलाई हिकिड़ो नंढे तबिके जो माण्हू आहे ऐं केतिरियूं हिनखे धमकियूं मिलियूं हूंदियूं, केतिरा हिन सां मसइला मसाइल पैदा थिया हूंदा, पोइ बि हीअ पंहिंजे हिन काज़ ते क़ाइमु ऐं दाइमु आहे। सरकारी तक़रीबात हुजनि, निजी तक़रीबात हुजनि, हिन जी इहा कारी पटी वधियलु हूंदी आहे ऐं हिन जो रीज़न माण्हू पुछंदा आहिनि त हुनजो अधु कलाकु इहो ई बहस हूंदो आहे, इहा ई मग़ज़मारी हूंदी आहे त ठठे ज़िले जी तइलीम तबाह थी चुकी आहे, उनजो क़त्लेआम थी चुको आहे। जेके माण्हू जो क़त्लेआम थींदो आहे त उन लाइ सोग मल्हाईंदा आहियूं। तइलीम जो एॾो सारो क़त्लेआम थी वियो आहे, उनजो असीं सोग मल्हाए रहिया आहियूं। ऐं इन जदोजहद जेके 3 साल अॼु 3 साल पूरा थिया आहिनि, मोहम्मद अली खे मुबारकबाद थो पेश करियां। मोहम्मद अली, तोखे कामयाबी मुबारक हुजे, बाक़ी मुनाफ़िक़ नथा अचनि, ख़ैरु आहे, पर तुंहिंजे हिन जदोजहद ते सिंध हाई कोर्ट एक्शन खयो आहे ऐं कल्ह 4 ॾींहं खां वठी नोतकणी साहिबु, जज साहिबु मुख़्तलिफ़ स्कूलनि ते छापा हणी रहियो आहे। ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। हिन शील्ड में मोहम्मद अली खटक जी जदोजहद खे शील्ड ॾिनी पई वञे ऐं साईं मोहम्मद अली सिंधी जी तमामु ज़बरदस्त तइलीम जे लाइ जदोजहद थोरा ई माण्हू कई, पर हीअ हिकु इदारा आहिनि जेके माण्हू असां वटि हिते आया आहिनि। इहे पंहिंजे पाण में हिकु तमामु वॾा इदारा स्टेज ते वेठल आहिनि ऐं तमामु वॾा नाला जेके तइलीम दान ऐं हुन सां गॾु गॾु सियासी समाजी अगवा आहिनि ऐं जेके हिते बेटा पेश करे रहिया आहिनि मोहम्मद अली सिंधी साहिब खे तइलीम जे जदोजहद करण ते तव्हांखे कमु करण जी सज़ा आहे 2 मिंट बि। ऐं मोहम्मद अली साहिब खे जस हुजे, हे कंहिं सरकारी प्रोग्राम में वेंदो आहे त हर एजेंसी, हर पुलिस ऑफिसर जी नज़र इन ते हूंदी आहे।